AST खां HST प्रोमोशन माणींदड़ तहलके तलाह जे उस्तादनि जे मान में पेटे लफ़्ज़ तहलके तलाह पारां अॼु तारीख़ 29 फेबररी 2024 ते हिकु मुख़्तसिर ऐं परवकार तक़रीब गवर्नमेंट बॉयज़ मेन प्राइमरी स्कूल तलार में कोठाई वई, जंहिंमें तहलके तलाह जे उस्तादनि वॾे तइदाद में शिरकत कई। प्रोग्राम जी सदारत पेटे लफ़्ज़ तहलके तलाह जे सदर मोहम्मद बख्श लवारी ऐं महिमान ख़ासि पेटे लफ़्ज़ तहलके टंडे बागे जे सदर मोहम्मद रमज़ान जुनैजे कई। प्रोग्राम में प्रोमोशन माणींदड़ उस्तादनि खे गुलनि जा हार अजरकनि जा तोहफ़ा पेश कया विया। पेटे लफ़्ज़ तहलके तलाह जे अॻवान आबिद जतोई, अब्दुल क़यूम मेमण, अब्दुल वाहिद जमाली, मोहम्मद हनीफ जमाली, असदुल्ला ख़ासकिली, मीर सिकंदर टालपुर, ज़हीर अहमद सांद, अब्दुल रज़ाक मल्ला, मोहम्मद सालेह ख़ासकिली, शाकिर जतोई, मौलाबश ख़ासकिली, मोहम्मद कासम ख़ासकिली, अब्दुल मजीद कुंभार, ख़ालिद जमाली ऐं ॿियनि पंहिंजे ख़िताब में उस्तादनि तां पेश आयल मसइलनि ऐं उस्तादनि जी मुनज़म इताहत पेटे लफ़्ज़ खे वधीक मुयसर ऐं मज़बूत करण लाइ पंहिंजा राया ऐं तजवीज़ूं पेश कयूं। उस्ताद न्यूज़ 7 हैदराबाद।